उते अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त जॾहिं बि जमहूरियत ते राताहो लॻो, पीपी क़यादत ऐं कारकुननि रत जा ॾिया रोशन कया, जमहूरियत जो झंडो कॾहिं बि झुकण न ॾींदासीं। पीपी शरीफ़ चेयरमैन आसिफ ज़रदारी जो चवणु आहे जमहूरियत संदन रूह आहे, जमहूरियत जो झंडो कॾहिं बि न झुकण ॾींदासीं। उन चयो त जॾहिं बि जमहूरियत ते राताहो लॻो, पीपी क़यादत ऐं कारकुननि रत जा ॾिया रोशन कया। आसिफ ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान में जमहूरियत जो बानी क़ाइद अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो हो। संदसि चवणो त मादरी जमहूरियत नुसरत भुट्टो पंहिंजो समूरो गुलशन जमहूरियत ख़ातिर क़ुर्बान कयो। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत ख़ातिर क़ैद ऐं बंद जूं सोबतूं बर्दाश्त कयूं। आसिफ अली ज़रदारी चयो त ॾुखियाईनि मां निकिरण लाइ फ़ैसिलनि जो अख़्तियार रुॻो पार्लियामेंट खे हुजणु घुरिजे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयो पिया नाज़रीन। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त जॾहिं बि जमहूरियत ते राताहो लॻो, पीपी क़यादत ऐं कारकुननि रत जा ॾिया रोशन कया, जमहूरियत जो झंडो कॾहिं बि झुकण न ॾींदासीं।